लगे जेको गोड़ा पियो कई साईं कंवरराम छो कमाई कई कंवर जा हेॾा कर्म कंवर तुझे कोलनि जा कड़ावरा पोखिजी उम्र सारी जेल में तभी संत लगे संत जे अंदर साईं कंवरराम वसंत शाह जे दरबार में जो शेवा कई साईं कंवरराम संगत के पानी प्यारे वही जे को झूठो पानी जे मथे प्यारे असा हरींदा ऐसा के पंज रुपया भी न ॾींदासीं कंवरराम झोलियूं कंदो गंज कजेगा साईं कंवरराम चवंदो को अल्लाह जे घर का पे कुछ धड़ीअ जे नाले रब वठंदी थोरा ॾींदी भरे बोरा क्या बात है भगवान करुणीअ सां कर की न बोरा खोरिया तोखे व्याज सुधा ॾींदो जेकी जेके सुधा भाई साहब मां हिकिड़ो तो ॾींदो भाई साहब खां पुछां साईं तोखे 100 करोड़ ॾे पोइ गाॾी कंदी भाऊ मास्टर चंद्र चवंदो बोर थी वियो ॻाल्हाईंदा मास्टर चंद्र चई ॾिठो हथ तो मथे कर मास्टर चंद्र सां राजी वेठासीं अड़े साले में हुन भगत घनश्याम सां छेड़ हाणे जी छेड़ भगत साहब काई दिल चई भाई छेड़ बधी साईं कंवरराम छेड़ छो बधी असां मजनू किले ते बाबा गोपाल दास हूंदा यादि अथव साईं बाबा गोपाल दास भगत घनश्याम सां राजी विया शहनशाह जो अथव साईं भाई साहब भगत साहब जे कोई रुपयो ॾिनो कंदे रखड़े पाण सुभाणे चांहि लाइ कमाईंदे भाई साहब भगत चवंदो ॿुधो कुझु घणा खणी वञ साईं इहे कंवर में कुर्ब हुया हाणे छोटा जय बनाए संतन जी हाणे भी ॾिसो अमरावती में 100 करोड़ धाम तो ठहे क्या बात है बोलो कंवरराम साहिब की जय भले मूंखे न किथां 5 लख मिलनि उहे तारीख़ूं साईं कंवरराम जो पुटु पेसूराम उहे तारीख़ूं ते भगत साहब भले काथे बि वञे त इहे तारीख़ूं यादि कर अॻे त मोबाइलूं बि न हूंदियूं हुयूं अॻे चिठियूं लिखंदा भई सभु जवाब हा या न अॻे चिठियूं लिखंदा हुआ या ॻाल्हि बाबा इहा तारीख़ थी हाणे मोबाइल ते लॻी पई आहे माना हा 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 ताकि सोचो भाऊ हो जा साईं ता हेॾी अचो खाली 5 मिनट न 2 मिनट हेॾी अचो 2 मिनट ईंदो त मज़ो बि ईंदो भाई साहब हिते अचो हा 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 इस जोड़ी मजेदार की मौज मचाए
ये टोपी मारे चला थारे ये टोपी मारे गा सीताराम को कड़ी से लिया माता जी मुझे ये टोपी मारे गा सीताराम को मारी ये जो कृष्ण वाले को जी ने दो आया भजन करती अरे तेरे योगा आया भजन करती योगा अरे सतीराम साईं करो बोले कलमी वाला जाने वाले अपनी कहीं माता पिता को बना अभी साईं करो साईं करता सगे मेरे भाई अभी चलवाए कोटवा अभी माता के मेरे भाई जय मुझी अम्मा ये क्या मेरा खिला तेरी मां बड़ी दिल वाला पालना माता जी दी पूर्ण कसिया दिया अरे नीला थोड़ा जागा बरके पुकार भी करो अरे नीला थोड़ा जागा बरके पुकार भी करो भाई साहब जी साईं के प्यार सभी जय माता के साईं में प्यार है जे पेड़ खड़े मान जाओ ना जे पेड़ खड़े तो 2 साल में 14 हीरे जा कंगड़ पाए क्या बात है अम्मा कपड़